तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। रिपोर्टर ग़ुलाम हैदर लेगारी, टंडो जान मोहम्मद। लॻ फीडर शाख जी टेल ते थियल कुझु ॾींहं पहिरीं रोशन अली ख़ासकली जी तज़लील वारे वाक़े जी आल पाकिस्तान समाजी तंज़ीम जे चेयरमैन रईस आमिर लुत्फ़ ज़रदारी नोटिस वरितो। चेयरमैन आमिर लुत्फ़ ज़रदारी पंहिंजी तंज़ीम जे उहिदेदार हबीब लेगारी, अली अहमद जरवार ऐं साईं फैज़ मोहम्मद लेगारी खे रोशन अली ख़ासकली जे ॻोठु मोकिलियो, जंहिं सॼी इनक्वायरी कई ऐं रोशन अली ख़ासकली जे माइटनि खे यकीन दयानी कराई त अव्हां सां इंसाफ़ थियण ताईं असीं पंहिंजी हर जाइज़ मदद कंदासूं। असां आल पाकिस्तान समाजी तंज़ीम हिन वशाणे तशद्दुद ऐं तज़लील जी भरपूर मज़म्मत करियूं था। असांजी सॼी रिपोर्ट आल पाकिस्तान समाजी तंज़ीम जे चेयरमैन रईस आमिर लुत्फ़ अली ज़रदारी खे पेश कंदासूं। जंहिंखां पोइ इहा रिपोर्ट चेयरमैन खे पेश कई वेई, जंहिंखां पोइ चेयरमैन आल पाकिस्तान समाजी तंज़ीम रईस आमिर लुत्फ़ ज़रदारी SSP मीरपुर ख़ां सां फ़ोन ते राब्तो कयो ऐं मज़लूम रोशन अली ख़ासकली जी पूरी रिपोर्ट पेश कई। SSP मीरपुर ख़ास रोशन ख़ासकली सां इंसाफ़ जी ख़ातिरी कराई। उनखां पोइ रोशन अली ख़ासकली ते दाख़िल थियल FIR बे लेवल सेक्शन ते SHO टंडो जान मोहम्मद अब्दुल मजीद गुरगेज़ रोशन ख़ासकली खे रिलीज़ करे छॾियो। रोशन अली ख़ासकली ऐं संदनि माइटनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई ऐं आल पाकिस्तान समाजी तंज़ीम ऐं चेयरमैन रईस आमिर लुत्फ़ अली ज़रदारी जा थोरा मञिया ऐं दुआऊं